सबा मूं चयो त असांजो माफ़ी घुरी आहे ऐं न मोर खां बि माफ़ी घुरी आहे। उन ॿिन्ही मूंखे माफ़ करे छॾियो आहे। पर मां ॾिसां पियो त काफ़ी ॾींहंनि खां वठी तूं मूंसां मुंहुं ॾेई न पई ॻाल्हाई। हिन जो मक़सदु त तूं मूंखे अञा दिलि सां माफ़ न आहे कयो। हा, मूंखे ॾुख पहुतो आहे। उहो वीचारो ग़रीब मिसकीन आहे ऐं बुखुनि जो सतायल आहे ऐं ॿियो त वरी ईमानदार आहे। इन करे मां हुनजो अहसासु कंदी आहियां। पर जेका ॻाल्हि तोखे नथी वणी, एहसास त हुनजो मां बि कंदो आहियां, पर उन ॾींहुं मां लाइ छो जज़्बाती थी वियुसि। सौट इन ॻाल्हि जो ख़्यालु रख त जहिड़ी असांजी इज़त आहे न, ओड़ी उन्हनि ग़रीबनि जी बि इज़त आहे। जेकॾहिं हू असांजे साम्हूं मजबूर आहिनि न ऐं असांजी इज़त कनि था न, सौट असांखे बि उन्हनि जी इज़त करणु घुरिजे। जेकॾहिं असां उन्हनि सां इज़त सां पेश ईंदासीं, पोइ तूं सोच त हुननि ग़रीबनि जी केॾी न दिलि ख़ुशि थींदी। सिर्फ़ु तूं इहो सोच त हू ग़रीब असांखे केॾियूं न दिलि सां दुआऊं ॾींदा।